रोशु, वैलेंटाइन डे तो अचे पियो। तूं ॿुधाए तोखे छा गिफ्ट खपे? गिफ्ट गिफ्ट न मूंखे कुछ भी न खपे। अरे छा थियो? तूं ॿुधाईंदी त मूंखे सहूलियत थींदी न तुंहिंजे लाइ गिफ्ट ॻोल्हण में। हाँ पर हेॾा मां न ॿियनि ज़ालुनि वांगुरु कान्हा कि हरूभरू मूंखे वैलेंटाइन डे ते गिफ्ट ई खपे। ईंदो रहंदो आहे सभु कुझु हलंदो रहंदो आहे। छॾोसि, मूंखे कुझु न खपे। ॾिठो आहे नखरा, तव्हांखे छा थो लॻे गिफ्ट न वठंदी? गिफ्ट बि ॾे ऐं मिंथूं बि कर। हा तूं थी आ, तूं वापसि अच, वरी सॼो एक्सपीरियंस ॿुधाइजांइ। हा मज़ो करे अच। हैप्पी जर्नी। कंहिंसां पियो ॻाल्हाइण? हले अरे हेॾा मनीषा सां। अच्छा। हा, शादीअ खां पोइ हुनजो फर्स्ट वैलेंटाइंस डे आहे न, हा त हुनजो हस्बैंड हुनखे लेह लद्दाख तो वठी वञे। वाओ, केॾी मनीषा लकी आहे न, केॾी एडवेंचरस ट्रिप ते थी वञे पई हेॾा। तोखे बि एडवेंचर वणंदो आहे छा? त तव्हांखे एतिरनि सालनि में इहा बि न ख़बर आहे कि मूंखे एडवेंचर वणंदो आहे। अरे त पोइ पाण बि हली था सघूं पिया। लेह लद्दाख? लेह लद्दाख न, पर पवना में बि त थींदी आहे कैंपिंग, उहो बि ॾाढो एडवेंचरस आहे। अच्छा, हली सघंदा आहियूं असां? हा बिल्कुलु, थोरो पैसनि जो प्रॉब्लम थींदो पर मैनेज करे वठंदुमि मां। न छॾोसि, नथा हलूं। छो, छा थियो? न अरे तूं हिनखे वैलेंटाइन गिफ्ट ई सम्झ। वैलेंटाइन गिफ्ट? न मूंखे कुझु न खपे। वाओ, अमेजिंग। छा थियो मैडम, छा थी ॾिसी? अरे हेॾा हे जेका ऑनलाइन ज्वेलरी शॉप्स हूंदा आहिनि न, इहे बि हद कंदा आहिनि। हाणे वैलेंटाइंस डे तो अचे न, त ज्वेलरी ते एॾो सुठो सुठो ऑफर था ॾियनि पिया कि माण्हूअ खे न वठणी हुजे न तॾहिं बि माण्हू वठे। उहो त आहे, ऑफर हिकु खां हिकु ऑफर हूंदा आहिनि। ॾिसो त सही न, हे ब्यूटीफुल केॾो आहे ब्रेसलेट, केॾो प्यारो आहे न। अरे हा, ऐं हैवी डिस्काउंट आहे, 60% ऑफ। तोखे जेकॾहिं वणे थो त मां तुंहिंजे लाइ ऑर्डर हाणे ई थो करे छॾियां थो। हा सच्ची? हा, हूअं ई तोखे वैलेंटाइन गिफ्ट ॾियणी आहे त इहो ई ऑर्डर करे थो छॾियां तुंहिंजे लाइ। न रहण ॾियो, मूंखे न खपे। छो, छा थियो? न मूंखे कुझु न खपे। हैप्पी वैलेंटाइंस डे। हैप्पी वैलेंटाइंस डे। हे छा आहे? गिफ्ट तुंहिंजे लाइ। गिफ्ट मुंहिंजे लाइ? बिल्कुलु। मूंखे ख़बर हुई हेॾा, तव्हांजो प्यार मूंखे ख़बर आहे कि तव्हां मूंखे ॾे बग़ैर कुझु रहंदव ई कोन। अरे वैलेंटाइंस डे आहे, मां तोखे गिफ्ट न ॾियां, ईअं कीअं थो थी सघे? ॾिसो छा आहे। आई एम सो एक्साइटेड। छा आहे हिनमें? ओह नो, हे त खाली आहे। हे त लॻे थो हिनमें तव्हां गिफ्ट पैक करणु विसरी विया आहियो, हा न? अरे न, ये तुंहिंजी गिफ्ट ई आहे। ये गिफ्ट आहे? हा, तूं ई त चए मूंखे कुझु बि न खपे। कुझु बि न आहे। हैप्पी वैलेंटाइंस डे। दोस्तों, ही सिर्फ़ हिकु जोक हुयो, महिरबानी करे हिनखे घर में ट्राई न कजो। न त धुनाई बि थी सघंदी आहे।